गिरफ्तार कयो साहफिन खे काबुल जो साहफिन खे काबुल जो साहफिन खे काबुल जो जे قاتلن जी गिरफ्तारी लाइ شھدادڪوٽ प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे लाॻापियल पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि शहीद जान मोहम्मद mehr जे क़त्ल में मुलवस जी गिरफ्तारी जो मुतालबो कयो वियो। شھدادڪوٽ प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरे में सहाफ़ी वॾे तइदाद में शरीक थी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि गुलाम बास मगसी, शबीर अहमद कंबो, सिकंदर लिगारी, यूसुफ कंबो, गदा भट्टी, फिदा भट्टी, माशूक खोसो, वज़ीर अली खोसो, साजिद खर, शाहिद अवान, कुर्बान नगर, न्याज़ लांगा, जिन जो चवण हो त सखर जे शहीद सहाफ़ी जान mehr जे क़त्ल खे 2 महीननि खां मथे थी गुज़री वियो आहे, पर हिन वक़्त ताईं मरकज़ी मुलज़िमनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। قاتلن जे अदम गिरफ़्तारी पुलिस इंतज़ामिया जी नाअहली जो सबूत आहे। उन्हनि सिंध हुकूमत ऐं IG सिंध खां पुरज़ोर मुतालबो कयो त सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद mehr जे क़ातिलनि ऐं सहूलतकारनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जो जारी ॿुधायो।